आयो लाल सभई चओ झूलेलाल। तहां सभिनीनि जो स्वागत आहे असांजे चैनल में। त अॼु जी ख़बर खणी आया आहियूं असां बिलासपुर छत्तीसगढ़ मां। अष्टमी तिथीअ ते सिंधी समाज ने महालक्ष्मीअ जी पर्व पूरे देश भर में मनायो। कंहिं बि समाज जी पहचान उन जी बोली, उन जी भाषा, संस्कृति, उन जा तीज त्योहार व उन्हनि जो पहनावो थींदो आहे। हे तीज त्योहार ई आहिनि जेका हिक ॿिए खे हिक भाव सां ॿधंदा आहिनि। जीअं जीअं कलयुग जो प्रभाव वधंदो थो वञे तीअं तीअं तीज त्योहार खे बि माण्हू भुलजंदा था वञनि। वॾे शहर में त नाम मात्र जे लाइ कुझु माण्हू त्योहार मल्हाईंदा आहिनि, पर नंढे शहरनि में अॼु बि पंहिंजी संस्कृति, पंहिंजो तीज त्योहार बचाए रखंदा आहिनि। बिलासपुर शहर में बि बिलासपुर शहर त सद्भावना जो प्रतीक मञियो वेंदो आहे। बिलासपुर शहर में अलॻि अलॻि मोहल्लनि में रहण वारा सिंधी समाज ने महालक्ष्मी जो पर्व ॾाढी ही श्रद्धा, भक्ति व सादगीअ सां मनायो। महालक्ष्मी जो पर्व पितृपक्ष जीअं माह में आरंभ थींदो आहे उन ही माह में मनायो वेंदो आहे। 16 ॾींहं पूर्व सगड़ो ॿधियो वेंदो आहे ऐं 16 ॾींहं ते उन जी पूजा अर्चना कई वेंदी आहे। घर में 16वें ॾींहं में सिंधी गुरुद्वारे या पंहिंजे आसपास घर जे समाज में वॾे बुजुर्गनि वटि इकट्ठा थी करे माता लक्ष्मीअ जी पूजा अर्चना कई वेंदी आहे। हुन ॾींहुं घर में सतपुड़ा, सोरी, तितुर, टिक्की, पूड़ी सभु ठाहिया वेंदा आहिनि। सगड़नि खे हल्दीअ जे रंग में मिलायो वेंदो आहे ऐं 16 गंढियूं ॿंधी वेंदियूं आहिनि। 16वें ॾींहं ते मां लक्ष्मीअ जी कथा ॿुधी वेंदी आहे ऐं समापन खां पोइ सगड़नि खे खोलियो वेंदो आहे। मां लक्ष्मीअ जे चरणों में इहो रखियो वेंदो आहे। ॿिए ॾींहं ते उनखे विधि विधान सां नदी न तालाब में सरोवर में विसर्जित कयो वेंदो आहे। हिन कथा जो सार इहो आहे कि अगरि असां सचे मन सां भक्ति, श्रद्धा, प्रेम सां पूजा कंदा आहियूं त सभु दुख दूर थी वेंदा आहिनि। भगवान जी नज़र में राजा हुजे या रंक, फ़कीर हुजे या अमीर, सभु हिकु समान आहिनि। सिंधी कॉलोनी मनोहर टॉकीज़ जे पोइतां जूना बिलासपुर में मोनिका सिदारा जे द्वारा विधि विधान सां मां लक्ष्मीअ जी पूजा कराई वई ऐं कथा सुनाई वई। समापन खां पोइ अरदास कयो वियो, पल्लो पायो वियो ऐं विश्व कल्याण जे लाइ प्रार्थना कई वई। उपस्थित सभई माण्हुनि ने पंहिंजी पंहिंजी मन्नत मांगी ऐं मां लक्ष्मीअ खां मन्नत पूरी करण जे लाइ जेकी श्रद्धा थींदी अॻिले साल मां लक्ष्मीअ जे चरण में उहा वस्तुओं अर्पित कंदा। आख़िरी में प्रसाद वितरण कयो वियो। हिन पूरे अवसर ते सिंधी समाज जा प्रमुख माण्हू उपस्थित हुया, जंहिंमें आहिनि सतराम दास सिदारा, अटलमल, हरीश गुरमुख, सनमुख, महेश लिवर, डब्बू जगदीश, विजय दुसेजा, जय वाधवानी, बंटी सचदेव, संजय गोदवा, नीफ्रेम सबनानी, सुमित मुनेश, सोनू, गोविंद दुसेजा, नीरज, मोती, किशन, नरेश, रवि, हीरालाल, संदीप, ब्रह्मा, नंद किशोर, मां कलावती दुसेजा, शीला, यशोदा सिदारा, पूजा, भारती, मुस्कान, संध्या, लक्ष्मी, रेखा, कंचन, गुंजन, भावना, मीना सिदारा, रोमा, नीलू एवं अन्य समाज जी महिलाऊं भी उपस्थित हुयूं। हीअ ख़बर असां तक गुंजन दुसेजा ने पहुचाई। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। में जोत जगाइण वाला सिंधी